नाज़रीन ख़बर शामिल कंदालूं सिजावल मास्टर न्यूज़ जे रिपोर्टर इमदाद पठान जे रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सिजावल मैडम साई अज़ीज़ टालपर साहिबा जे हुक्मनि ते ज़िले सिजावल पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो। रोज़ जे बुनियाद ते कामयाब छापा मार कार्रवाइयूं जारी। गुटको माओ सफ़ेना जीएनडी वग़ैरह जहिड़ो ज़हर विकिरो कंदड़ डीलर मंशियात फ़रोश मझारे में अची विया। उन सिलसिले में एसएचओ सिजावल आफ्ताब अहमद जागरानी सिजावल शहर जे वार्ड नंबर 9 में छापो हणी मंशियात फ़रोश डीलर मुर्तज़ा मीमण 400 पैकेट जावेद माओ 300 पैकेट सफ़ीना 500 पुड़ियूं गुटको 6 किलोग्राम गुटके में इस्तेमाल थींदड़ पतियूं ऐं हिक शकी मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त सीआई इंचार्ज मुश्ताक अहमद बरमाणी पिण ॿियो छापो सिजावल शहर जे वार्ड नंबर 9 में हयो, जितां गुटका फरोश डीलर नूर अहमद मीमण खे 1200 पुड़ियूं गुटके समेत सोगो करे वरितो। होॾां दड़ी में एसएचओ दड़ो बख्शल मला ॻुझी इतला ते छापो हयो, पर मंशियात फरोश जवाबदार शहबाज माची फरार थियण में कामयाब थी वियो ऐं पुड़ियूं गुटका 6 किलोग्राम पतियूं ऐं हिक बग़ैर नंबर प्लेट वारी मोटरसाइकिल हथ करे केस दाख़िल करे छॾियो आहे। होॾां सिजावल बहिराड़ी जे ॻोठनि दुकाननि ऐं कैबिननि ते सरेआम गुटके जो कारोबार हलंदड़ आहे। उन्हीअ करे एसएसपी सिजावल मैडम साई अज़ीज़ टालपुर साहिबा हिन तरफ़ बे ध्यानु ॾियणु घुर्जे त जीअं उहो ज़हर शहर समेत ॿाहिरियुनि मां बि ख़तमु थी सघे। जिते नंढा नंढा ॿार औरतूं तोड़े मर्द इहो ज़हर आसानी सां वापराए पंहिंजूं ज़िंदगियूं तबाही ऐं बर्बादी तरफ़ खणी वञी रहिया आहिनि।